नॉर्मली चवंदा आहियूं न त असां वटि हे एज हिन शइ जी आहे, हे एज हिन शइ जी आहे, त व्हाट इज़ द राइट एज ॿारनि जे लाइ जेका हलण जी चइजे या जेका ॻाल्हाइण जी चइजे या नॉर्मल जेके ॿारनि जूं एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जी चइजे, छा एज आहे? ओके, असां जीअं ॿारु पैदा थिए थो उनखे फिज़िकली असेस प्रॉपरली हिकु डॉक्टर कंदो, फिज़ियोथेरेपिस्ट हुजे, ॿियो कोई डॉक्टर हुजे, असेस करणु त ॿार जा हथ पैर सही आहिनि, ॿुधे थो, ॾिसे थो, ऑल दीस थिंग्स। इहो करण खां पोइ जॾहिं ॿारु घरु वञे थो, उन खां पोइ माउ पीउ जी ज़िमेदारी आहे त उनजे माइलस्टोन्स जेके आहिनि उन्हनि खे ॾिसे। माइलस्टोन्स सां मुराद ॿारु पंहिंजो कंधु झलियो आहे न झलियो आहे, उहा प्रॉपर एज आहे 6 खां 9 महीना कंधु झलण जी एज। ॿारु ॻाल्हाए थो, ॿारु बैबल कंदो आहे। बैबलिंग माना त मम बाबा इहे करे थो या नथो करे। 6 महीने जो ॿारु बैबल स्टार्ट करे छॾंदो आहे, मम मम कंदो आहे, रोअण जो आवाज़, खिलण जो आवाज़, कू कू कंदो आहे, कोई बि बैबल जेके आम लफ़्ज़ में चवंदासीं। 6 ऑनवर्ड्स, 9 महीने खां पहिरियां बैबल नथो करे, कुझु मसइलो आहे, डॉक्टर ॾे वञो। साल जो ॿारु पंधु करणु स्टार्ट कंदो आहे। असांजे रूरल एरियाज़ में इहे ॻाल्हियूं सभिनि खे आइडेंटिफाई थियल आहिनि त साल जो ॿारु पंधु कयो अथई न कयो अथई, इहे वॾियूं असांजियूं आहिनि, उहे पुछंदियूं आहिनि इहे ॻाल्हियूं। त साल जो ॿारु पंधु कंदो, नथो करे, 15 महीने ताईं पंधु कंदो, थोरो डिलेड आहे, अञा लेट करे थो, डॉक्टर ॾे वञो। सही, इहे ॻाल्हियूं तव्हांखे बग़ैर सहारे जे वेहे थो न वेहे थो, इहे नेक होल्डिंग खां पोइ जॾहिं कंधु संभाली उन खां पोइ इहे ॻाल्हियूं आइडेंटिफाई थींदियूं त बग़ैर सहारे जे ॿारु वेहे थो या नथो वेहे। साल खां पहिरियां क्रॉल करे थो नथो करे, बांबड़ो पाए थो नथो पाए, 8 महीने जो ॿारु बांबड़ो पाइणु शुरू करे थो। तव्हां इहे माइलस्टोन ॾिसो, अगरि तव्हांखे लॻे थो त कुझु आहे, कुझु डिले आहे त फौरन डॉक्टर ॾे वञो। डॉक्टर ॾे वञणु इज़ नॉट अ बिग डील। अॼुकल्ह त हर जॻह डॉक्टर वेठा आहिनि, तव्हांखे प्रॉपरली असेस कंदा, ओके कंदा त तव्हां अगरि नथो करे त एटलीस्ट उन ते कमु स्टार्ट थिए, अर्लीएस्ट एज पॉसिबल। बाय बर्थ अगर कोई खुदा न ख़ास्ता का डिसेबिलिटी ना है, बट केॾी महिल को ॿारनि जी एज में, हादसाती तौर ते ॿारनि जी एज में, अडल्ट एज में, कंहिं सेंसिटिव एज में, उन्हनि डिसेबल माण्हुनि जी तरफ़ मां ज़रूरु अचणु चाहींदमि, उन्हनि जे बारे में ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। सभिनी खां पहिरीं त उन्हनि जी इम्पॉर्टेंस ऐं एज़ अ साइकोलॉजिस्ट तव्हां माण्हुनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो त असांजी जेका ट्रीटमेंट आहे टुवर्ड्स देम उहा कीअं हुजणु खपे ऐं उन्हनि माण्हुनि खे कीअं ट्रीट कयो वञे? अच्छा, जेके बाय बर्थ नथा थियनि, जेके बाद में वञी उहे थियनि था, हू त एटलीस्ट इहो चवंदमि त एहसास कमतरी जो इलाही शिकार आहिनि। असांखे उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾियणु खपे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणी खपे वधि में वधि। असां मुआशिरो ईअं ॾिसंदा आहियूं त असां नॉर्मल आहियूं, बाक़ी सभु जेको प्रॉपर हिकिड़ो हाई IQ वारो ॿारु बि आहे, असां हुनखे एबनॉर्मल चवंदा आहियूं। ही घणो थो ॻाल्हाए, ही घणो थो पुछे, ही सवाल घणो थो करे। त एक्सेप्टेंस इज़ द की। मां मैसेज इहो ॾींदमि त कंहिंखे उन नज़र सां न ॾिसो त ही एबनॉर्मल आहे, अलॻि आहे। छा ख़बर अलाह साईं उन में अहिड़ी तकलीफ़, अहिड़ो टैलेंट विधो आहे जेको असां ऐं तव्हां में न आहे। त उनखे आइडेंटिफाई करणु, उनखे पुश करणु, उनखे उन डायरेक्शन में वठी वञणु असांजी ज़िम्मेदारी आहे मुआशरती तौर ते। उनखे एक्सेप्ट कयो, उनखे इंक्लूड कयो, ना कि एक्सक्लूड कयो, ताकी उनजी हौसला अफ़ज़ाई थिए, हू हुन टैलेंट में अॻिते वधे। बिल्कुलु। अच्छा, ही त उहे जेके असां हादसाती तौर ते असां ॻाल्हि कईसीं। एज़ अ साइकोलॉजिस्ट मां तव्हांखे हिकु ॿिए शइ ते बि नज़र विझण जे लाइ ज़रूरु मां चवंदमि त असां वटि काफ़ी सारियूं अहिड़ा सिनेरियोस क्रिएट थी वेंदा आहिनि जंहिंमें माण्हू पाण ख़ुदा न ख़ास्ता पाण खे नुक़सानु विझी वेंदो आहे, जंहिंमें असांजो हिकु जेको कॉमन हिकु मैटर आहे उहो 2-3 जेके कॉमन मैटर्स आहिनि, पर अगरि जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि कजे त उहा पढ़ाई आहे। असांजो पढ़ाई जो बर्डन ॿारनि ते मेंटली केतिरो पवे थो ऐं उनखां पोइ ख़ुदा न ख़ास्ता पाण खे को नुक़सानु पहुचाइण जा बि असां वटि वाक़ियात आया। देन असां वटि हिकु ॿी एज ईंदी आहे जंहिंमें तव्हां वटि मैरिज जो हिकु प्रेशर आहे, सोसाइटी में जेके असांजा नॉर्म्स जेके हलनि था उन्हनि जे करे। उन खां पोइ तव्हांजो जेको फाइनेंशियल इशू आहे, इन्हनि शयुनि में जेके माण्हू ख़ुदा न ख़ास्ता पाण खे कुझु नुक़सानु पहुचाइनि था या कंहिं अहिड़ी एक्टिविटी जी वजह सां, घणी बर्डन जी वजह सां, घणी प्रेशर जी वजह सां उन्हनि जी मेंटल हेल्थ खे नुक़सानु पहुचे थो, उन्हनि जे बारे में छा चवंदो था? अच्छा, पेरेंटल प्रेशर जेको अॼुकल्ह आहे, मां लास्टली बि इहा ॻाल्हि कई हुई त असां लो IQ वारे ॿार खे एक्सक्लूड करे छॾंदा आहियूं। जेके अॼुकल्ह टीचर्स बि आहिनि, अगरि ॿारु एकेडमिकली उअं नथो हले जीअं बाक़ी ॿार था हलनि, 40 ॿार में 1-2 ॿार अहिड़ो बि हूंदो आहे जेको फेल थो थिए, उनखे असां फेल कराईंदा आहियूं, रिपीट कराईंदा आहियूं, वरी फेल थींदो आहे, वरी रिपीट थींदो आहे।
त अहिड़ियूं माहिर बि आयूं आहिनि असांजे SICH हॉस्पिटल में सिंस वी आर गिविंग फ्री थेरेपीज़। त अहिड़ियूं माहिर बि आयूं आहिनि जेके अफोर्ड नथियूं करे सघनि प्राइवेट स्कूल्स, जेके उहे पढ़ाई अफोर्ड नथियूं करे सघनि, प्लस उन्हनि खे टीचर्स चवंदियूं तव्हां IQ असेसमेंट कराए अचो। उहे एक्सेप्ट न करे सघंदियूं आहिनि त असांजो ॿारु छा स्पेशल स्कूल वेंदो। असां नथा चाहियूं स्पेशल स्कूल में, असां चऊं था असांजो ॿारु नॉर्मल स्कूल में कंटिन्यू करे। हा त असां ॾिसंदा आहियूं, असेस कंदा आहियूं, अगरि ॿारु लो IQ आहे, बॉर्डर लाइन IQ आहे, त असां उन्हनि खे चवंदा आहियूं ठीकु आहे तव्हां नॉर्मल कंटिन्यू कयो, पर तव्हांखे हिकिड़ी रिसोर्स टीचर या शैडो टीचर जी नीड हूंदी जेको ॿार खे उन तरीक़े सां पढ़ाए। A फॉर एप्पल, B फॉर बॉल हर ॿारु न पढ़ी सघंदो आहे, ठीकु आहे, हर ॿार जो नज़रियो अलॻि तरीक़े सां। असां उन्हनि खे विजुअली पढ़ाईंदा आहियूं ताकी हू ॿारु रियल एक्सपीरियंस करे। असां उन्हनि खे एप्पल ॾेई छॾींदा आहियूं, हू एक्सपीरियंस कंदो, हू सम्झंदो, ताकी हुनजो ज़हन ज़ाहिर तव्हां जीअं सम्झंदा उहो ई मां न सम्झी सघंदमि। सही सही। त हू ॿार ईअं सम्झंदा आहिनि। नॉर्मल स्कूलिंग कयो पोइ, पर डिपेंड्स तव्हां असेसमेंट करायो।